अस्सलाम वालेकुम अवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं खेंजू मां त खेंजूअ जे ॻोठ फ़क़ीर ग़ुलाम क़ादर जे प्राइमरी स्कूल लावर्स मडियल स्कूल जी बिल्डिंग ज़बूं हालत जो शिकार मासूम ॿारनि जी हयाती दाव ते लॻल। खेंजूअ जे स्कूल फ़क़ीर ग़ुलाम क़ादर पंहार प्राइमरी स्कूल जे कंहिं बि सार न लधी ज़बूं हालत में बिल्डिंग जी तामीर करण ऐं उस्तादनि जी खोट पूरी करण लाइ स्कूल जे शागिर्दनि ऐं ॻोठाणनि अरबेलो जुणेजो रेशम शर रफ़ीक पंहार ऐं जीवन शर ॿियनि एहतजाज कंदे चयो त खेंजूअ जो स्कूल फ़क़ीर ग़ुलाम क़ादर पंहार प्राइमरी स्कूल में 350 खां मथे शागिर्द तालीम पियाइनि था, जॾहिं त स्कूल में सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे। हिननि चयो त सालाना इम्तिहान वेझा अचनि पिया, 350 शागिर्दनि खे हिकु उस्ताद कीअं तयारी कराए सघंदो। इन्हनि वधीक त फ़क़ीर ग़ुलाम क़ादर प्राइमरी स्कूल असांजे इलाइक़े खेंजूअ जे केतिरनि ई ॻोठनि जा ॿार हिते तालीम पढ़ाइण लाइ अचनि था, पर उस्ताद न हुजण करे वेही वापसि हलिया वञनि था। स्कूल जी मौजूदा बिल्डिंग जी हालत ज़बूं बणियल आहे, कॾहिं बि को नुक़सान थी सघे थो। हिननि DO एजुकेशन वज़ीर आला सिंध ऐं वस वारनि खां अपील कंदे चयो त ख़ुदा जे वास्ते असांजे शहर ऐं असांजे ईंदड़ नस्लनि जी तालीम बचायो, असांजो मुस्तक़बिल बचायो। स्कूल में उस्ताद ऐं फर्नीचर पूरो कयो। स्कूल जी बिल्डिंग तामीर कराए मासूम ॿारनि जी बेचैनी ख़त्म करे उन्हनि जी ज़िंदगीअ खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ख़बर शामिल कंदासीं हालाणी मां त हालाणी जे रवासियुनि जो वार्ड नंबर 6 मां चूंडियल काउंसलर ख़िलाफ़ 10 सालनि में ॻोठनि में तरक़ियाती कम न कर ऐं मिलियल बजट हड़प करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। वार्ड नंबर 6 मां चूंडियल काउंसलर शफ़ी मोहम्मद सोलंगी ख़िलाफ़ ॻोठाणनि प्रेस क्लब पहुची काउंसलर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि में ज़ाकिर सोलंगी, आसिफ रिंद, मोहम्मद कासिर सोलंगी, सिकंदर खासियली, शाहजहान रिंद, बशीर बिरोई, असदुल्ला, रज़ाक ॾेनो, गुलाम मोहम्मद, वक़ार अली, अतर अली, गुलशेर अहमद, गुलज़ार ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त काउंसलर पंहिंजे वार्ड में हिकु टके जो बि कमु न करायो आहे, जॾहिं त टाउन कमेटी में हर महीने 32 लख बजट अचे थी, पर टाउन कमेटी में सभु मिली भगत करे चूंडियल उमेदवार करप्शन कनि था। हिननि चयो त चूंडियल टाउन कमेटी जे मेंबरनि खां केरु पुछण वारो न आहे। जॾहिं ॻोठनि में बरसाति पवे थी त 15-15 ॾींहं पाणी घिटियुनि में बीठी वञे थो। स्कूली ॿारनि तोड़े नंढनि वॾनि खे ॿाहिरि निकिरण में सख़्त तकलीफ़ूं पेश अचनि थियूं। एहतजाज कंदड़नि चीफ जस्टिस वज़ीर आला सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त काउंसलर जी कयल करप्शन जी जांच कराई वञे। ख़बर शामिल कंदासीं चूअड़ जमाली मां त मेन रोड चूअड़ जमाली शहर में हद अकलियुनि जो आज़ार, सब्जी फ्रूट रेड़ी रक्षा गाॾियुनि जे करे रोड जाम, ट्रैफिक मुअतल, आमदरफ़्त में परेशानी। DC सिजावल मोहम्मद इस्माइल मेमन नोटिस वठंदे मुख्तियार कार शमंदर, याकूब कुंबर, एंटी इंक्रोचमेंट SHO जिब्रान जतियाल, SHO गुलाम मुस्तफ़ा सोलंगी पुलिस नफ़री साण करे शहर में वधंदड़ गैर क़ानूनी अरावतनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। होॾां हेड मास्टर मोहम्मद इस्माइल मेमन जी शिकायत ते कैंपस बॉयज़ स्कूल प्राइमरी बस सां थियल कब्ज़े ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। गॾोगॾु केले जे गोदाम खे पिणु ख़तमु कयो वियो। उन मौक़े ते मुख्तियार कार याकूब कुंबर, एंटी इंक्रोचमेंट SHO जिब्रान जतियाल सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत पूरे सिंध में कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे। गैर क़ानूनी कब्ज़ो करण जी कंहिंखे बि इजाज़त नाहे। कानून सभिनी लाइ बराबरि आहे। एमरजेंसीअ में अचण वञण सबबि काफ़ी मुश्किलात पेश ईंदी आहे। अवाम खे रोड कुशादा करे ॾिना वेंदा। रोड ते कब्ज़ो हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हर ॿिए ॾींहुं दौरा करे रोड ते थियल कब्ज़े जो जाइज़ो वरितो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।